कंडियारो प्यार जो परणो कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ लाइ मीडिया सेंटर पहुची वियो। तहफ़ुज़ जो मुतालबो ठारो शाह जे भरिसां सुनहरे वासी प्यार जो परणो कंदड़ जोड़ो नारी पठाणी सनम अबड़ो पंहिंजे मुड़ुसु नासिर सोलंगी सां गॾु मीडिया सेंटर ब्रिया सिटी में ॿुधायो त असां जस्टिस ऑफ पीस नशर फिरोज़ वटि पेश थी शरीयत मोहम्मदी मौजब हक़ निकाह कयो आहे, जंहिं त असांजा वारिस फ़ौजी रमज़ान अबड़ो, दुर मोहम्मद, गुल मोहम्मद, अनवर, राज़ी ख़ान अबड़ो ऐं ॿिया कावड़जी पिया आहिनि। असांखे जान खां मारणु चाहिनि था। ॼाणल माण्हू असांजे घरनि ते चढ़ाई करे बकरियूं ऐं घरनि जो सामान खणी विया आहिनि। हुननि चयो त असांखे सख़्तु ख़तरो आहे, ख़दशो आहे त असांखे क़तल कयो वेंदो। हुननि आला इख़्तियारनि SHO ठारो शाह, DSP बिरिया ऐं SSP नशर फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त ॼाणल माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।